दुनिया में आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां तव्हां दुनिया जी हालत ॾिसो, तब्दीली आहे। दुनिया में नफ़रत फैलिजी वई आहे, क़त्ल क़िताल फैलिजी वियो आहे। दुनिया जेका आहे अंधेरे जी कुंड में वञी पई आहे, दुनिया अंधेरे में गुम थी चुकी आहे। लेकिन अल्लाह तबारक व तआला महबूब मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवर कौनैन काली कमली वारे के मोकिले करे ऐं इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला आलम इंसानियत के वॾो मर्तबो मक़ाम ॾिनो। अल्लाह तबारक व तआला इंसान उहे जेके गुमराह थी चुका हा, इंसान उहे जेका नंढी नंढी ॻाल्हि ते विढ़ंदा हा, क़त्ल क़िताल कंदा हा, इंसान उहे जेके पंहिंजा नंढियूं नंढड़ियूं ॿारड़ियूं ज़िबा कंदा हा, ज़िंदा दरगोर कंदा हा। उन्हनि इंसाननि ते अल्लाह तबारक व तआला रहमत कई ऐं अल्लाह तबारक व तआला जी रहमत जोश में आई। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोकिले करे अल्लाह तबारक व तआला इंसानियत के अंधेरे में कढी रोशनी में आणियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि इंसाननि के जेके गुमराह थी चुका हा, उन्हनि के कढी करे उन्हनि के हिदायत तरफ़ आणी। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए तमाम आलम इंसानियत के अल्लाह मकाम ॾिनो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, ऐलान इहो कयो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। ए इंसानो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, तव्हां दुनिया में तव्हांजी बढ़जी वेंदी, आख़िरत भी बढ़जी वेंदी। तव्हां दुनिया में भी कामयाब थी वेंदो, तव्हांजी आख़िरत भी कामयाबी ही कामयाबी आहे। पैगंबर जे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जे इन कलमे ते तव्हां गौर कयो, तूं ऐं मां नथा सम्झो। लेकिन जॾहिं इहो पैगंबर ऐलान कयो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, मक्का वारा मुनाफिक मुशरिक समझनि पिया इहो जेको पैगंबर अॼु ऐलान कयो आहे, इन पैगंबर जे ऐलान जो मक़सद आहे क़ूलू ला हिकिड़ी तलवार आहे। पैगंबर तलवार इस्तेमाल करे थो हर उन बातिल ते जेका दुनिया वारा इंसान घुरंदा हा, बुतनि के पैगंबर ला आणे करे क़त्ल कयो, पैगंबर ला आणे करे सिज के यानी ख़त्म कयो। यानी अल्लाह तबारक व तआला पैगंबर के समझाइण करे मोकिलियो इन जे करे हो ये इंसान जेके गुमराह थी विया आहिनि, इंसान जेके राह हक़ मां तब्दील थी विया आहिनि, इंसान उहे जेके गुमराही जी तरफ़ वञनि था, इंसान उहे जेके शैतान जे क़दमनि जे पोयां हलनि था। हाणे मुंहिंजो हबीब ईंदो, मुंहिंजो हबीब उन्हनि खे इस्लामी तालीम ॾींदो, मुंहिंजो हबीब ईंदो उन्हनि खे अंधेरे वारी गुमराही मां कढी रोशनाई वारी हिदायत ते आणींदो। मुंहिंजो हबीब ईंदो, मुंहिंजो हबीब शैतान जे रस्ते मां रोके रहमान जे रस्ते में हलाईंदो। पैगंबर आयो, अल्लाह तबारक व तआला मोकिले करे पैगंबर जे ज़रिए इंसाननि खे रहमान वारो रस्तो वठायो। अज़ीज़ो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब इस्लाम जे पहिरियों ऐलान कयो तौहीद जो, ला इलाहा इल्लल्लाह, यानी ला इलाहा इल्लल्लाह जी वजह सां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के पत्थर आयो। यानी ला इलाहा इल्लल्लाह जी वजह सां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के तकलीफ ॾिनो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम आया ऐं ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह, यानी ला इलाहा इल्लल्लाह जे करे मुझे ताज नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जे जिस्म में अतार के पत्थरन सा लहू लवान क्यों। ला इलाहा इल्लल्लाह जे करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर कोई तव्हां खे ॾिसंदो माण्हुनि खे माण्हू नबी जो मीलाद मनाईंदे नज़र ईंदा, झूमर हणंदे नज़र ईंदा, ख़ुशी मनाईंदे नज़र ईंदा, पैगंबर जे नाले ते खाईंदे नज़र ईंदा। लेकिन जॾहिं सीरत जी ॻाल्हि ईंदी, इहे ई माण्हू पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुखालिफ थी वेंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत थिए, अबू जहल अबू लहब वारनि ख़ुशी मनाई। छा मनाई बाबा? ख़ुशी मनाई। ख़ुशी में उन्हनि बिरयानी जूं चांवरनि जूं देगूं लाथियूं, उठ ज़िबा करे गोश्त तक़सीम कयूं, पैसा सदका कयूं। जॾहिं पैगंबर जी मिलादत थी वई, पैगंबर अची वियो, ख़ुशी मनाइनि था। पैगंबर जे करे देगूं तक़सीम थियनि थियूं, पैगंबर जे करे हलवा तक़सीम थियनि था, पैगंबर जे करे माण्हुनि सां ताल्लुकात यानी पैसेदारो ख़त्म कनि था। इहो अबू लहब अबू जहल के माण्हुनि चयो हे मुंहिंजो 50,000 दिरहमनि दीनारनि ख़ैरात में मिला। कंहिंजी ख़ैरात? आमिना जे ज़ाल जी अचण जी ख़ुशी में ख़ैरात कयूं था, ख़ैरात कयूं था, देगूं बचायूं था। अबू जहल अबू लहब हे 500 दिरहम, हे 200 दिरहम, हे 300 दीनार माण्हू ॾियनि था। अबू लहब अबू जहल चए थो मूंखे तव्हांजे दीनारनि जी दिरहमनि जी
का जरूरत ना है। अज मां पांजे यानी पांजे भाटे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अकेलो मिलाद मनाए तो पांजे पैसे सा मिलाद मनाए तो जरे सीरत जी गाल आई ये अबू लहब ये अबू जहल जरे पैगंबर अलैहि सलाम फरहान जी चोटी ते भी करे ला इलाहा इल्लल्लाह जो ऐलान कन था यही मिलादी यही हलवा तकसीम करण वाला यही बिरयानी तकसीम करण वाला अबू लहब अबू जहल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पत्थर बरसाए तो पैगंबर के पत्थर हणो तो वो पैगंबर जेदे जिस्म में अल्लाह तबारक व तआला गंदी मक्खी बर्दाश्त करे यो बिजो दुनिया जो मलून तरीन इंसान अबू जहल अबू लहब मिलाद मनाए करे तो भी पैगंबर के तकलीफ नो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के अपनाई दे ता ॾिसो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के इमामुल अंबिया जे किरदार के इमामुल अंबिया जी गुफ्तार के इमामुल अंबिया जी मेहनत के यो जेका जिन अपनाया हुआ वह जमात आए तो वह जमात आए साहबे कराम जी अबू लहब खुशी मनाई अबू लहब खुशी मनाई विलादत मनाई सीरत के न अपनाए सीरत के अपनाने जे करे जिगर खबे तो सीरत के अपनाने जे करे पहाड़ जो दिल खबे तो हलवा खाइण सा बिरयानी खाइण सा मिलाद मनाइण सा तकलीफ कदे भी नहीं दी तकलीफ चा ताके जर्रे बराबर परेशानी नहीं दी परेशानी तने दी जरे सा पैगंबर जी सीरत ते हलंदा से पैगंबर जी सूरत इकरार कंदा से पैगंबर जे दीन ते हलंदा से पैगंबर जी शरीयत ते हलंदा से उनी शरीयत ते साहबा इकराम हली करे ॾेखारियो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो सभिनी मक्का वारन मुशरिकीन मक्का पैगंबर के पत्थर हैं पैगंबर के मजरू चयो पैगंबर के साहिर चयो पैगंबर के जादूगर चयो यो पैगंबर लहू लवान थी अम्मा खदीजा बुढ़े तो अम्मा खदीजा ॾिसी परेशान थे या रसूल अल्लाह ए मुझा महबूब छा थियो कि मुझे रिश्तेदारन मुझे पाणे वारन मक्का वारन मुके जख्मी किया या रसूल अल्लाह ए मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वे मक्का वारा जेके तहां के सादिक अमीन चवंदा उहे मक्का वारा जेके तहां वटि पंहिंजूं अमानतूं रखाईंदा छा उन्हनि तहां के पत्थर हया छा उन्हनि तहां के तकलीफ़ पुॼाई आहे आमीना जो लाल तड़पी करे चए थो मछली करे चए थो कि खदीजा इहे ई मुंहिंजा माण्हू जोके मूंखे अमीन ऐं सादिक चवंदा आहिनि इहे मूं ते पत्थर वरता छो ॻाल्हि आई किरदार जी जी आई ॻाल्हि किरदार जी आई सीरत जी आई सुन्नत जी आई नबी पाक घर में वेठा अञा ॻाल्हियूं हलनि थियूं दरवाज़े दस्तक थई नबी पाक खट था उथनि था दरवाजे तरफ़ वञनि था अम्मा खदीजा तैयबा ताहिरा पुछे थी आका तव्हां ईअं न वञो छो त अॼु तव्हां ऐलान कयो आहे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून इंसानो कलमो पढ़ो इन कलमे जे ऐलान जी वजह सां अॼु तव्हांखे मुशरिकीन मक्का ज़ख्मी करे छॾियो आहे तव्हांखे लहू लवान कयो थो ए मुंहिंजा महबूब तव्हां वेहो तव्हां न वञो दरवाज़े ते शायदि कोई दुश्मन हुजे आका जा जुमला ॿुधो मुस्लमानो पाक पैगंबर जा जुमला ॿुधो नबी पाक फरमायो खदीजा चए त तूं सही थी चए त तूं सही थी लेकिन दरवाज़े जी दस्तक मां दरवाज़े जे खटखड़ाइण मां मूंखे जेका लज़त ऐं प्यार महसूस थिए थो यानी दरवाज़े जे वॼण सां मूंखे प्यार महसूस थिए थो हिते कोई दुश्मन न बल्कि को सजण आयो आहे कोई दुश्मन न बल्कि मोहब्बत कंदड़ आयो आहे कोई दुश्मन न बल्कि मूं ते अपनी जान फिदा कंदड़ आयो आहे खदीजा ॻाल्हि तुंहिंजी ठीकु आहे लेकिन दरवाज़े जे वॼण जे अंदाज़ मां सम्झां थो कोई दुश्मन न बल्कि को सजण आयो आहे कोई दुश्मन न को दोस्त आयो आहे दरवाज़ो खुले थो साम्हूं अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे वो अबू बकर आका अलैहिस्सलाम ने फरमाया आका अलैहिस्सलाम फरमाया अबू बकर छो आयो अबू बकर सिद्दीक़ फरमायो आका तव्हां के ऐलान के फरहान जी चोटी थी उन वक़्त मां ऐलान जे वक़्त मौजूद न हुयमि मां शाम मुल्क शाम तिजारत जे घर सां वियुमि वापार जे घर सां वियुमि वापसी आयो आहियां पंहिंजी दुकान ते वेठो हुअमि अबू जहल अबू लहब ऐं मुनाफिक कुझु इकट्ठा थी करे मोड़ी आया चयो अबू बकर तुंहिंजे दोस्त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर के चऊं तुंहिंजे दोस्त मोहम्मद अॼु ऐलान कयो आहे कहिड़ो ऐलान
ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून। अबू बकर चए थो वाकई ऐलान मुंहिंजे दोस्त मोहम्मद कयो आहे। अबू जहल अबू लहब ये मुनाफिक चवनि था अबू बकर तुंहिंजे दोस्त मोहम्मद ऐलान कयो आहे। अबू बकर उते उन्हनि अबू जहल अबू लहब वारनि खे मुनाफिकिन खे छॾे करे सिधो पैगंबर जे दरवाज़े ते हाज़िर थिया। दरवाज़ो खुलियो, अबू बकर साम्हूं आहे। नबी अलैहिस्सलाम खे अबू बकर चवनि था आका हथ अॻिते कयो, दस्तक हथ अॻिते कयो, मां तव्हांजे हथ ते बैत करे तव्हांजो मुसलमान थियणो आहे, साबी थियणो आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते अबू बकर सिद्दीक़ खे कलमो पढ़ायो। अज़ीज़ दोस्तो जॾहिं सीरत अपनाईंदासीं असांखे तकलीफ़ ईंदी। असां सीरत अपनायूं त इंशाअल्लाह असांजी दुनिया बि ठही पवंदी, आख़िरत बि ठही पवंदी। मीलाद त घणा ई मल्हाइनि था, मीलाद त ख़ुशियूं घणा ई मल्हाइनि था, सीरत अपनाइनि कुझु माण्हू था। सीरत में छा आहे? 5 वक़्त नमाज़ पढ़ना, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारका ॾाढी चेहरे सजाइणा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार अपनाइणा। पैगंबर खाईंदा कीअं, पैगंबर पींदा कीअं, पैगंबर हलंदा कीअं, पैगंबर सुम्हंदा कीअं, पैगंबर खिलंदा कीअं, पैगंबर जी गमी कीअं कीअं हूंदी, पैगंबर जी ख़ुशी कीअं हूंदी, पैगंबर जो अचणु कीअं हो, वञणु कीअं हो, पैगंबर कीअं शुरूआत कंदा सुम्हण जी, कीअं उथण जी शुरूआत कंदा। पैगंबर उहो जेके अचण सां इंसाननि खे इस्लामी दर्स ॾेई करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इंसाननि खे गुमराही मां कढी करे इस्लाम तरफ़ आणियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इंसाननि खे शैतान जे रस्ते मां हटाए करे रहमान जे रस्ते हलायो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो आहे जेके इंसान जहन्नम जे किनारे पुॼी विया। पैगंबर जी महिनत सां अल्हम्दुलिल्लाह उहे इंसान जन्नत जा वारिस बणिजी विया। जॾहिं असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलंदासीं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु असां खाईंदासीं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु असां पींदासीं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु असां घुमंदासीं। इहे असांजी ॻाल्हियूं कॾहिं ख़बर पवंदियूं? जॾहिं असांजो राब्तो उलमा सां हूंदो, मदारिस सां हूंदो, पोइ असांखे ख़बर पवंदी त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद में कीअं दाख़िल थींदा हुआ, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाईंदा कीअं हुआ, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्हंदा कीअं हुआ, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशी कीअं मनाईंदा हुआ, गमी कीअं मनाईंदा हुआ। अज़ीज़ दोस्तो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो रसूल आहे असांजो जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया बणायो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ख़ातिमुल मासूमीन बणायो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो आहे जेको इंसाननि लाइ अल्लाह तबारक व तआला जी दरबार में कल क़यामत वारे ॾींहुं मैदान महशर में सजदे में हूंदो, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। अल्लाह तबारक व तआला तरफ़ां हुकुम थींदो महबूब सर मथे खण, मां तुंहिंजी उम्मत जे हिसाब किताब शुरू कयां थो। आख़िरी ॻाल्हि साईं पुॼी विया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान महशर में सजदे में हूंदा, अल्लाह तबारक व तआला जी दरबार में हूंदा। या अल्लाह हिसाब किताब शुरू थे, अल्लाह तबारक व तआला महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाइंदा है मुझा महबूब मथो मुबारक मथे कर। आका अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला ज़ात की तरफ़ हुक्म दो, ए महबूब बचिया केर हिसाब लगाने तो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत ने नज़र दुराईंदो, उम्मत खे ॾिसंदो, सभई गमखार हूंदा, गम में निढल हूंदा। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम जे मुताबिक़ अल्लाह तबारक व तआला हुकुम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ पकड़ींदा, अल्लाह जे दरबार में हाज़िर कंदा। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदा, ए अबू बकर हिसाब का, अबू बकर खे मां दुनिया जी बख़्शिश कयो आहे।